बार हाय हाय मालिक साईं वाह जो ईद जो चंड ॾिठो से जेको रब को घणो आसो मिलंदो हाय हाय वाह जो ईद को कभी अरे मचन छा भला तो ईद जो चंड न ॾिठो छा सॼी दुनिया ईद जो चंड ॾिसी ख़ुशूं थी पई करे झुमिरियूं था माण्हू हलनि ऐं तूं मूं चारो वेठो आहे छो ईद कहिड़ी ईद छाजी ईद चंड कहिड़ो चंड अरे बाबा ईद जो चंड जेको मां हाणे ॾिसी आयो आहियां सुभाणे वाह जा लटा पाए सोणनि सोणनि माण्हुनि जा दीदार कबा निमाज़ूं बि पढ़बियूं ख़ुशियूं बि कबियूं अरे ईद ख़ुशियूं खणी ईंदी आहे अलाए छो तूं सॼो कम में ॿुॾो पियो आहे सच पुछी त मूं अञा पंहिंजो चंड ॾिठो ई कोन्हे रिकॉर्डिंग मिली थी कर होॾो वरी करे थो त नथी अचे न कंहिंजे लाइ पाए तुंहिंजी रिकॉर्डिंग तुंहिंजी कैमरा तो करिणी बसि त पोइ मां सम्झी वियुसि आशिक़ पुट मां सम्झी वियुसि तुंहिंजो महबूब जा त रुठलो आहे या पीरीअ जो दीदार कोन कयो थी इन करे मूं ई तो ॿुधाए थो हलो घर में सयूं वीचारियूं अथनि हाय साईं खे त मां हीअ खाई उतो उतो बाबा चल उतो उतो त हलो सतार मां तोखे बाज़ार में ॻोल्हियां थी तूं त मूंखे चयो हुयो त मां तोखे ईद जी शॉपिंग कराईंदसि मां हुते तुंहिंजो इंतज़ार थी कयां तूं हिते वेठो आहीं उर्स मुंहिंजो चंड अरे ई त मुंहिंजी हाणे थी वई मुंहिंजी ईद ओ मुंहिंजे हाँ ठीक है हाणे सुभाणे आहे न जेको ॿिए ॾींहं ते ड्रामो बि आहे वञी उहो बि ॾिसणो आहे करे छा थो हिते बीठो हाज़िर सुना साईं हाज़िर ड्रामो बि ॾिसंदासीं हलो महबूबा ठीकु आहे हा साईं वञो महबूबा ठीकु आहे अरे हे कहिड़े क़िस्म जा आशिक़ आहिनि पाण चमो लटो पाइनि कान सोड़नि खे रेशम गली जा वञी ख़रीदारी कराइनि वञ बाबा रेशम गली में इहे जेके कासाई वेठा थी दुकान खोलियूं पाण सां गॾु का त कुहाड़ा रखियूं वेठा थी वञो बिना इहे छुरी जे पाण ई कुह अथई 1000 जी ड्रेस 5000 5000 जी ड्रेस 12000 जेके पैसा थी फुराए सोणनि जे पोयां पोइ खेड़ी जहिड़ो बूथो करे थी होटल ते वेही चांहि पी जाए अरे जेकॾहिं मूंखे न वठी हलो त काथे हली मूंखे अधु चांहि जो चटायो आहे घटि में घटि दिलि त ख़ुशि थियां